उन खां पोइ साईं मोहम्मद शबीर शेख खे गुज़ारिश आहे त असांजे महिमान दोस्त मोहम्मद हनीफ अल अज़हरी खे अजर कोठाए। उन खां पोइ पंहिंजे दोस्त दानिश लतीफ़ टीवने खे गुज़ारिश कंदुसि त डॉक्टर अमान अल्लाह कंवर खे अजर कोठाए। दुनिया में ग्लोबल विलेज है जितने बुलावी कनेक्टेड है। इन काक मंडल के ड्राइंग दे कहीं आसनगर जा साठ सकियो। इन काक मंडल के ड्राइंग दे कहीं आसनगर जा साठ सकियो। उस खात अचो तो घुर्जे की संसार त तपंदड़ पूरी। हाणे आओ गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद शबीर शेख साहब के त अची आजानो पेश करे। साईं हलीम बागी साहब के, साईं मोहम्मद हनीफ अल अज़हरी साहब के, असांजो मुहतरम दोस्त डॉक्टर अमान अल्लाह साहब स्टेज ते वेठा आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। ऐं वरीकार चवां थो तव्हां सभिनी दोस्तनि खे कल्चरल सोशल फोरम जे तरफ़ां ऐं अहमद सिंध जे तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि जा वॾा कुर्ब आहिनि जो असांजे सॾ ते हमेशह अची असां सां गॾु साथ में शरीक थियो था ऐं असांजो मान मथाऊं कयो था। ऐं साईं हलीम बागी साहब असांजा त महिमान आहिनि ई आहिनि, पर साईं दरअसल ज़ुयूफ़ुर रहमान आहिनि, अल्लाह ताला जा महिमान आहिनि, हज ते आया आहिनि। साईं खे पहिरियां त हज जूं मुबारकूं हुजनि। तव्हांखे हज जूं खोड़ सारी मुबारकूं। साईं हनीफ साहब तव्हांखे बि हज जूं मुबारकूं हुजनि। साईं हलीम बागी साहब सिंध जो वॾो नालो आहे।